कोटली मोहम्मद कबीर का खबर शामिल क्यों पिया ज़र बुयो जी रिपोर्ट मुताबिक कोटली कबीर जे गोठो शतो वाहन जी तलाक याफ्ता 3 ॿारनि जी मां मुस्मात फराना सोलंकी रसूलाबाद वासी मंजूर सोलंकीअ सां गंभट जी अदालत में पसंद जी शादी करण बैदि प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब कोटली कबीर पहुची वियो। मुस्मात फराना सोलंकी दायो त मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु वसीम सोलंकी ऐं हुन जा साथी मूंखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त वसीम सोलंकी मूंखे तलाक ॾेई 3 मासूम ॿारनि समेत घरां नेकाली ॾिनी, सख़्त तशदुद पिणु कयो, जंहिंखां पोइ मूं पंहिंजे मर्ज़ीअ सां मंज़ूर सोलंकीअ सां शरीयत मुहम्मदी मूजिबि निकाह करे को बि गुनाह जो कमु नाहे कयो। हुन ॿुधायो त मंज़ूर सोलंकीअ सां शादी करण ते अॻूणो मुड़ुसु ॾमरजी पियो आहे, कूड़ा केस दाख़िल करण तोड़े क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असां दरबदरे वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मंजूर हुसैन सोलंकी ॿुधायो त फराना सोलंकीअ सां अदालत में पसंद जी शादी कई आहे। फराना जो अॻूणो मुड़ुसु वसीम सोलंकी, सुल्तान सोलंकी, सलीम सोलंकी ऐं ॿिया हुन जा माइट क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन ॿुधायो त मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ सीशन कोर्ट में पटिशन दाख़िल कराई आहे, पर हुन जे बावजूदि क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। हुन आला अख़्तियारनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो। हिनखे 6 महीना मारे कढी मुड़ुसु तलाक ॾिनी, हिनखे जेका तलाक ॾिनी हिन कावड़ मजा उहो कागज़ बाहि में विधा त मुंहिंजा बचा नंढड़ा आहिनि, मूंखे जेको आहे तहफ़ुज़ ॾे, मूंखे तूं भला ॿियो न आहे त ख़र्चु ॾे, बचड़ा तूं पाण वटि रखो, जेको आहे मां भले तूं शादी वञी ॿी कर, मां त मूंखे एतिराज़ कंहिं बि क़िस्म जो कोन्हे को जो तूं जेको आहे वरी मूंखे कढ ॿाहिरि। त बि हुनजे बावजूदि बि हिन क़ुर ॾिना सहुरे खे, मुड़ुस खे ऐं ससु खे, त बि हिनखे ॿाह मूं वठी तालो ॾेई छॾियनि, तूं हलियो जाॾे तुंहिंजो वणे ताॾे वञो, असांजो न तुंहिंजो आई आहे न पाई, जाॾे वणे ताॾे वञो, असांजो को बि तुंहिंजो तालुकात न आहे। उनखां बाद में छोकिरी पंहिंजे पीउ मां वटि रही 6 महीननि खां पोइ हाणे जेको आहे वरी चोथों ॾींहुं अथसि मूंसां हिन शादी कई आहे गंभट जेको आहे हिन में कोर्ट में। हाणे मुड़ुसु हुनजे जागी पियो आहे, मोतमार असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे त बाबा तव्हांखे असां मारींदासीं, न छॾींदासीं। हुनजो सहुरो, हिनजो सहुरो, मुड़ुसु ऐं हिनजो ॾेर असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। इन जे करे असां सरकार खां अपील था कयूं, SSP खैरपुर, गंभट, राणीपुर, नौशहरो फिरोज़, हालाणी, कंडियारो, मेरापुर असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे।